सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली वाला। अॼु पाकिस्तान समेत सॼी दुनिया में जश्न नौरोज़ जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। 21 मार्च खे नौरोज़ जो जश्न करे मल्हायो वञे थो, जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बहार जो जश्न समेत मुख़्तलिफ़ नालनि सां मशहूरु आहे। नौरोज़ जश्न बहार जो ॿियो नालो आहे। सॼी दुनिया में हर साल मार्च जी शुरू में जश्न नौरोज़ मल्हायो वेंदो आहे। हीउ फ़ारसी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजो मतिलबु नओं ॾींहुं आहे। नौरोज़ जो त्योहारु पाकिस्तान जे इलाइक़े गिलगित बल्तिस्तान समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। नौरोज़ जो महीनो बहार जी मौसम सां लाॻापियलु आहे। उन ॾियारे ते रवायती खाधा, रवायती सक़ाफ़ती मौसीक़ी वॼाइण, सक़ाफ़ती रंग बिरंगी कपिड़ा पाइण, सक़ाफ़ती पेंटिंग्स पेश करण सां गॾु माण्हू सक़ाफ़ती वेस में रक़्स कंदा आहिनि। हीउ ॾियारो बहार जी मौसम अचण ते क़दीम फ़ारसी कैलेंडर जे पहिरें महीने फरवरदीन जी पहिरीं तारीख़ ते मल्हायो वेंदो आहे, जेको 21 मार्च जो ॾियारो हूंदो आहे। हीउ त्योहारु ईरान ऐं पाकिस्तान समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में वॾे जोश ऐं जज़्बे सां नए ॾींहं तौरु मल्हायो वञे थो। वाज़े रहे त 2010 में अक़वाम मुतहिदा नौरोज़ 21 मार्च ते आलमी ॾियारो तौरु मल्हाइण जो ऐलान कयो हो। नौरोज़ जी शुरूआति तक़रीबन 5000 साल क़दीम ईरान खां थी ऐं उहो त्योहारु न सिर्फ़ु ईरान पर पाकिस्तान समेत केतिरनि ई मुल्कनि में मल्हायो वञे थो। सोहना लगदा अली वाला, सोहना लगदा अली